शेर खान मां तोखे पनाह ॾियण लाइ तैयार आहियां, पर इन शर्त ते तुंहिंजनि हमराहनि ऐं तुंहिंजनि औरतुनि खे पनाह ॾिनी वेंदी त तूं पलांद ख़ातिर वलीदाद वारनि सां न विढ़ंदे। सुभाणे ईअं न थिए जो तव्हांजे कुलनि तो ॿार हल्को थिए ऐं तव्हां बंदूकूं खणी वञी वलीदाद वारनि खे लेटाए विझो। मां तव्हां सां इहो वाइदो नथो करे सघां। त पोइ मां बि कंहिंखे पनाह न ॾींदुसि। जे ईअं कयो त पोइ पंहिंजी बिरादरी खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। तव्हां इंसाफ़ ख़ातिर को भी कदम खणी सघो था, को भी कदम। तव्हां चङा आहियो, पोइ असांखे पनाह ॾियण में रिजो छो था? तव्हांखे पनाह ॾियण में मां इनकारी न आहियां, पर उन खां पोइ जेका खून रेज़ी थींदी उन में मां शामिल थियणु नथो चाहियां। तव्हांजे वलीदाद वारनि खां पलांद वठणु चाहियो था त पहिरियों पंहिंजे ॿारनि खे सही सलामत वञी ॻोठ छॾे अचो। असां हितां तॾहिं वापसि वेंदासीं जॾहिं असांजी मासूम न्याणी असांखे वापसि मिलंदी। उन छोकिरीअ खे वलीदाद वारा मारे छॾींदा शेर खान, पर वापसि वञणु हरगिज़ न ॾींदा। पोइ उहा हिकु न्याणी असांजी न मरंदी। असां सभिनी जा लाश तव्हां वापसि सुम्हाणींदो। बाक़ी पंहिंजी मासूम न्याणीअ खां सवाइ, असां मोए माराए खां सवाइ बहावल खान हितां हरगिज़ वापसि न वेंदासीं। मां तव्हांखे सलाह ॾींदुसि त बस रईस, बस रईस, बस। जेकॾहिं भलाई नथा करे सघो त पोइ सलाह ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। जेका बि तबाही बर्पा थी आहे न, हिन छोरीअ जे करे थी आहे। दिल त चवे थी हिन जा टुकर टुकर करे कुतनि खे खारायांसि। हिन छोरी खे आऊं बि ॾिसां थी न, मुंहिंजूं अखियूं रत थियूं छॾनि। अगर केसि ताईं आऊं हिनजी वेठी चौकीदारी कंदसि? आऊं त चवां थी मुंहिंजी सलाह वठो, हिन छोरी खे मारे पूरो करे छॾियो। पंहिंजे सिर तां गिला जो गांगो ई लाहे छॾियो। जिन त छोरीअ खे त पूरो कयूं, पर जेकॾहिं सुभाणे छोरीअ जे माइटनि कोर्ट में केस विधो, छोरीअ खे पेश करण जो ऑर्डर आयो, ऐं जेकॾहिं छोरी पेश न कईसीं त पोइ त सभिनी खे सज़ा लॻी वेंदी। जेकॾहिं सुभाणे कोर्ट छोरी खे माइटनि हवाले करे, पोइ छा कंदो? हिन खां पहिरियां छोरीअ जो निकाह कराए छॾींदुसि। हाणे हिन ख्वारी जी खारीअ सां न अनवर थो निकाह विझे, न ही मौलादात। हिन सां निकाह विझंदो केरु? उन्हनि जे मथां पूरो पूरो ज़ोर रखंदुसि। वली ऐं चवई थी न, उहे कॾहिं बि राज़ी कोन थींदई। जेकॾहिं हिननि ॿिन्ही मां केर बि राज़ी न थियो न, त पोइ छोरीअ सां निकाह मां पाण विझंदुसि। तुझो दिमाग तो खराब ना है थियो? मुंहिंजे हूंदे तुम्हारी ॿियो निकाह विझंदे, ॻाल्हाई छा थो? जन्नत, तुंहिंजो साथ तॾहिं वञे जॾहिं मां इश्क मां शादी कयां। हे त मजबूरीअ खां निकाह कंदुसि।
ऐं माहौल ठरण खां पोइ छोरीअ खे मां पंहिंजे हथनि सां पाण बंदूक हणंदुसि। न न, मजबूरी का काने, यो ख्याल पंहिंजे दिल दिमाग मां हाणे कढी छॾ। जन्नत जन्नत तूं समझण जी कर। मूंखे समझण जी का बि ज़रूरत काने। तूं ॿुधी छॾ, जेकॾहिं तूं निकाह विधो त उन ई राति हिन छोरी खे ज़हर ॾेई छॾींदुसि या त आउं पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। पर हिन ॾाइण छोरी सां तुंहिंजो निकाह कॾहिं बि विझण कान ॾींदुसि। जेकॾहिं ॿियो को नथो करेसि त हणी गोली पूरो करे छॾियोसि। पर इहो ख़्याल तूं दिलि मां कढी छॾ त हिन छोरी सां तूं निकाह विझंदे आऊं आहियां मुई जो हलियो निकाह करण। ॾिसां त कीअं तो ॾाइण सां निकाह करी मार का ख़ुदा जी पई। छोरी निमाणी मानी साढे रखिया पर मां मोई जो हिन खे मानी खाइण ॾींदसि। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। तोखे ख़बर आ त इहा मानी मूं हिते छो रखी आ? हाणे ॼण इहा बि मूंखे ख़बर नाहे। खाइण जी शइ आ, खाइण जे लाइ रखी थी, ॿियो छो रखी थी? खाइण लाइ त आहे, पोइ जल्दी जल्दी खा, वॾा वॾा गिरहण। हेॾे तूं छो थी मूं ॾे ईअं ॾिसे? इन जे करे त तूं कुझु घड़ियुनि जी महिमान आहीं। छो मां काॾे थी वञा पई? कहिड़ो विहांव ते वेंदसि? सच थी चवां त जंहिं खाधे में ज़हर मिलायल हुजे उन जे खाइण खां पोइ माण्हू बचंदो? छा तो हिन में ज़हर विधो? हाँ, हाणे तूं कुझु पल जी महिमान आहीं। हाणे तुंहिंजे पेट में वट पवंदा, वट। पोइ वॾा वॾा साह खणंदी, उन खां पोइ खोंकरा हणंदी, खोंकरा। पोइ तुंहिंजो साह खॼण बंदि थी वेंदो। पोइ तूं अल्लाह खे प्यारी थी वेंदी। पोइ मुंहिंजी तो मां जान छुटी पवंदी, छो त मां निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी आहियां न ते। ओ ख़बर आहे, अरे ढोलो, अरे छोरा, ओ ख़बर आहे तारा, अरे मां मरी वेंदुसि। छा थियो मां छा थियो? अम्मा खेड़ा न देर न कयो, मूंखे वॾे डॉक्टर ॾे खणी हलो, मूंखे हिन चोरीअ ज़हर ॾिनो आहे। तारल हिनमें का गड्ढा गाड़ो कोने, का गाड़ी भी कान मिलंदी, का टैक्सी भी किराए ते कान मिलंदी। पोइ छा कया? हा हो गंदारी ट्राली खणी जा, वारो कर खणी तो पीछे आई वञी। अरे भैया बाबा अरे जल्दी कर ये प्यालो करे वने। काहे जो कुराड़ी के बिहारियो, काहे जो कुराड़ी के बिहारियो, बिहारियो काहे जो कुराड़ी के बिहारियो, काहे जो थोड़ा छिक्यो, थोड़ा मत ता छडियो जान मोई ता छडियो हथ करो डॉक्टर चयो मैं न मई त मां निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी मैं न ते। हाणे ट्रालीअ में थी नचे पई, ट्रालीअ में मम्मा के जाए जी। मोर तू घर हल, मुखे थोड़ो कम मां मोटी तो अचां। ना दा शेर खान, मां तो के अकेलो कोन छड़ींदुसि। अड़े चरिया, मां अकेलो किथे आया?
मूसा गड मुझो रब आई मुझो यार रब्बू मूसा गड है। रब्बू वारनि खे घणो पाण सां न गॾाए, न त वली दादा वारा हिननि ते ॾमिरिजी पवंदा। वली दाद वारनि जो उहो वक़्तु वियो मोर, हाणे हू रहस्यमय जान कोन छॾाए सघंदा। असांजो रुख छा कंदा? बमुड़ से अस्पताल में दाखिल थन, बमुड़ से पोइ भी मुड़सन जी आकड़ वही कान्हे। केर खान ये मरन था मरी वेंदा, पर इन्हनि जी इहा ठली आकड़ ख़त्म कान थींदी। इन वली दाद खे जेकॾहिं मां पंहिंजे इन्हनि कदमनि में न झुकाए ॾेखारिया आहिनि तो मुझो नालो भी शेर खान कोन्हे। छो त गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां सिंह जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। मूंखे इहो त ॿुधाए, तव्हां वेंदव काॾे? कंहिं ज़रूरी कम सां, कंहिं ज़रूरी वक्त ते मां तोखे सब कुछ ॿुधाईंदुसि। तूं बेखुटको थी घर हलियो वञ, मूंखे कुछ भी न थींदो, कुछ भी न। वञ तूं घर। गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां सिंह जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। प्रभु हलिया। घणी जो अदा वारा ॾेंगा आहिनि, कंहिंसां बि कोन था ठहनि, पर मुंहिंजे करे तूं उन्हनि खे ॾिसण वञी आ। मूंखे कहिड़ो लाचार खणी जो हिन महिल हू धकी आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि जा लाश बि पिया हूंदा न, उन्हनि खे दफ़नाइण लाइ बि मां कोन वेंदुसि। पुट ये ग़लत ॻाल्हियूं न कर, राणी सही थी चवे। जेकॾहिं हाणे तूं उन्हनि वटि वेंदे, उन्हनि खां हाल अहवाल वठंदे त उन्हनि खे पंहिंजी ग़लतियुनि जो अहसासु थींदो। इहो ई वक़्तु हूंदो आहे हिक ॿिए खे सम्झण जो। चाची इहा ॻाल्हि हिन खे केरु सम्झाए? इहो ई वक़्तु आहे अदा वारनि जी दिलि में जाइ ठाहिण जो। मूंखे का बि ज़रूरत न आहे त मां वेही उन्हनि जी चापलूसी कयां। तेरी छा बि हुयो उनखे तूं विसारे छॾ। मञा थी त उन्हनि तुंहिंजे पीउ खे मारियो, पर पोइ बि उन्हनि ठाह करे संग ॾिनो ऐं असां बि उन्हनि खे खून बख़्श करे छॾियोसीं। पोइ हाणे तुंहिंजे दिलि में इहा नफ़रत छो आहे? खणी तूं कुझु बि समझी, पर हाणे हुननि सां तुंहिंजो रत जो रिश्तो गंढिजी चुको आहे। जॾहिं त इहा नफ़रत घणो वक़्तु रही नथी सघे त पोइ इहा नफ़रत ख़त्म छो नथो करी? ठीकु आहे मां ठीकु आहे, मां सुभाणे अस्पताल वञी उन्हनि खां हाल अहवाल वठी ईंदुसि। जेकॾहिं वञणो अथई त पोइ अॼु छो नथो वञी? जॾहिं मूं चयो न त मां वेंदुसि, पोइ एतिरी तकड़ हाणे तूं बि न कर। रुस्तम हे ॾिस, मां तोखे हथ ते ॿधा, मुंहिंजी इज़त रख, मुंहिंजे करे। हा हा वेंदुसि वेंदुसि, हाणे त ख़ुशि न? शेर खान जॾहिं त तूं चईं थो त अनवर ऐं मोरादा ॿई अस्पताल में आहिनि, त पोइ ही वक़्तु आहे वली दाद खे ख़त्म करण जो।
जबल मां त चाहियां थो त मसलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थिए। जॾहिं त तूं वलीदाद वारनि सां ॻाल्हाए चुको आहीं, पोइ तूं उन्हनि मां कहिड़ी उम्मीद थो रखी? हाँ शेर खान, हाँ जबल सही थो चवे त वलीदाद तव्हां सां ॻाल्हियुनि ज़रिए कॾहिं बि ठा कोन कंदो। ऐं इहो ई वक़्तु आहे त वलीअ खे ख़तम करे छोकिरी ऐं ॿारनि खे साण करे हितां निकिरी वञो। जबल जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त पोइ तूं तयारी करे छॾ। सुभाणे मां मोर खे वठी थो अचां, पोइ टई ॼणा मिली करे उन मथां कयूं था हल्ला। मां बुट ॿधी अवां सां शामिल थींदुसि। न रबू, असां तोखे मसइले में विझण नथा चाहियूं। जबल मूं को भी मसलो कोन थी। ठीक आहे, ठीक आहे। जे वलीदाद पूरो थी वियो त पोइ सभिनी जे लाइ मसला हल थी वेंदा। छो त गिदड़ जी 100 साल वारी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे।